ये अना का मामला बनाकर इन्होंने एक कांस्टेबल जो वर्दी में था उसकी इस इदारे की इज्जत को पामाल किया है, जिसकी हम पुरजोर मजम्मत करते हैं। और हम आईजी साहब से भी ये गुजारिश करते हैं कि इस वाक़े का नोटिस लें। सरदार चांडी को चाहिए कि उस कांस्टेबल से आके माजरत करें, क्योंकि ये एक कोई मामूली वाक़या नहीं है कि एक वर्दी में एक कांस्टेबल को आप इंसल्ट उसकी कर रहे हैं। बिल्कुल आए जे उमेरो बाप साहिबा पांजी तलाशी ॾेई हितां अंदरि वञनि था त उहो ॿुधाए। असां सॼो हिकिड़ो हिकिड़ो माण्हू हिते ॾेई थो वञे। होॾो सूबेदार साहिबु बीठो, हुन तलाशी वरिती आहे, वरी ॿिए वठे जा छो? सभिनि जे लाइ हिकिड़ी शइ, मां को धिको करे कंहिंखे बंदूक कोन आई आहे मुंहिंजा भाउ, हथु परे कयो थो मां, न ई मां कंहिंखे विढ़ियो आहे। नओं हिकिड़ो तव्हांजो शुशो हिननि माई खे हथ में आहे। गाॾी असां अचूं पिया मेड़ खां त गाॾी क्रॉस करणु कोन पिया ॾियनि, रांग साइड वञी ॿिए रोड सां फिरी वञी गाॾी क्रॉस कई अथऊं। हिननि खे हाणे ॿियो कुझु खपे कोन थो, ॿी का शइ हिननि वटि मिली कान्हे। हाणे इन्हनि जा इहे बहाना आहिनि। मेहड़ न वञो, मेहड़ में असांखे ख़दशो आहे, खून जो ख़दशो आहे। अबा हिन महिल ताणी कंहिं अचे मेहड़ में कंहिंजो चवंदा आहिनि त को गुल उछलायो अथनि, जो हिन महिल ताणी हिननि खे इहो ख़दशो आहे। असांजे अचण ते मेड़ ते एतिरा था, बाक़ी हूअं जेके मुख्य जवाबदार आहिनि उहे राति ॾींहुं मेड़ में घर जे साम्हूं घुमनि था, त उते हिननि खे तकलीफ़ थींदी आहे। अदीगे चओ केस पंहिंजो विड़े, सियासत न करे, बाक़ी इन सियासत खे असां मोह ॾेई सघूं था। अलाह ख़ैर कयो आहे।